ठकराडू रिपोर्टर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरगर्म अगवान गुलाम सरवर सूमरे पाकिस्तान पीपल्स पार्टी के छॾे JUI में शमूलियत अख्तियार करे छॾी। गुज़िरियल ॾींहुं JUI अगवान मौलाना मोहम्मद सालिह अंडर निज़ामुद्दीन सूमरो मौलवी अब्दुल क़यूम मेर ऐं ॿियनि ठकराडू पहुची ख़िताब कंदे चयो त हर ग़रीब आवाम जी तर्जमानी ख़िदमत में JUI जो अहम किरदार आहे। तक़रीब में ख़िताब कंदे गुलाम सरवर सूमरो चयो त अॼु खां पोइ मां पंहिंजी बिरादरी समेत पीपल्स पार्टी खे अलविदा चई JUI में शमूलियत कयां थो, जंहिंजो कारण पीपल्स पार्टी में वेठल अगवाननि जी नाजाइज़नि ऐं ज़ुल्मनि खां तंग थी JUI में शामिल थी रहियो आहियां। उम्मीद आहे त JUI जे अगवान जो असां सां हमेशह साथ रहंदो। उन दौरान सूमरा बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ गुलाम सरवर सूमरो, गुलाम हुसैन सूमरो, वज़ीर अहमद सूमरो, अली अकबर सूमरो, अली नवाज़ सूमरो ऐं ॿियनि सूमरा बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इंतहाई मुअज़्ज़िज़ व मोहतरम दोस्तों, सब खां पहिरियां मां ठकराडे वासियुनि जो शुक्रिया अदा कयां थो जंहिं असांखे भरपूर इज़त ॾिनी आहे, असांजो इस्तक़बाल कयो आहे। असां तहे दिलि सां उनजो शुक्रिया अदा कयूं था। गॾोगॾु मां सूमरा बिरादरी जो बि शुक्रिया अदा कयां थो ऐं उनखे जमीयत उलमा इस्लाम जी पार्टी में शमूलियत मुबारकबाद ॾियां थो।